तलहार में 27 दिसंबर शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी 15वीं वरसी के हवाले से PPMP मीर बख्श खान टालपुर की रिहाइशगाह राजो खानानी में PP जिला बदीन सदर हाजी रमज़ान चांडियो की सदारत हेठ गॾिजाणी रखी वही, जंहिंमें पार्टी उहिदेदारनि कारकुननि वर्करनि जी आलन वॾे अंग में शिरकत कई। उन मौके ते PPMP मीर बख्श खान टालपुर, PP जिला बदीन सदर हाजी रमज़ान चांडियो, PP तालका तलहार सदर रईस न्याज मोहम्मद लाशारी, PP जिला अगवान पीर महफूज इलाही शाह कादरी, सैयद मुंतज़िर अब्बास शाह रिजवी, गुलाम हैदर जतोई, अली नवाज मला, अमीर हैदर ख्वाजा, PP लेडीज़ विंग अगवान फरजाना जतोई, शरफुन्नास जोणे जो ॿियनि साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त 27 दिसंबर ते शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी 15वीं वरसी जे मौके ते सवें गाॾियुनि जे काफ़िले जी सूरत में जियाला गढ़ी खुदा बख्श भुट्टो पहुचंदा। शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो सां मोहबत जो इज़हार कंदा। हिननि जो वधीक चवणु हो त पाकिस्तान पीपल्स पार्टी शहीदनि जी पार्टी आहे, जे हमेशह हिन मुल्क जी आवाम जी ख़िदमत कई। शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो अॼु बि आवाम जी दिलनि में ज़िंदा आहे। मुल्क जी आवाम पाकिस्तान पीपल्स पार्टी सां गॾु आहे। मुल्क जो ईंदड़ वज़ीर आज़म बिलावल भुट्टो ज़रदारी थींदो।